بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على حبيبنا محمد وآله جين त दोस्तनि ख़बर आहे असांजो जेको बरनामज आहे जेको आहे रोज़ाना हिकिड़ी आयत पढ़ी या ॿ आयतूं उन जी माना कढंदा आहियूं तअम्मुलात अलक़ुरानिया हीअ असांजो बरनामज जेको आहे तअम्मुलात अलक़ुरानिया हीअ हिसो आहे 149 हिसो आहे ऐं तअम्मुलात असीं छो था कयूं अल्लाह ताला चए थो क़ुरान में अफ़ला यतदब्बरून अलक़ौल अम जाअहुम मा लम यअति आबाअहुम अलअव्वलीन सूरत अलमुमिनून 68 अल्लाह साईं चए थो त छो नथा क़ुरान खे पढ़नि छो नथा सम्झनि जा हिन में जेके मालूमात आहिनि अॻ में हिननि खे इहा शइ हिननि जी ख़बर न आहे जा अॻियनि खे अहिड़ो अल्लाह जे तरफ़ां कलाम न आयो आहे या छो नथा क़ुरान खे सम्झनि छो नथा पढ़नि असांजो इहो तअम्मुल इन जे करे आहे त क़ुरान जो आयतूं पढ़ूं ऐं सम्झूं ऐं उन मां कुझु फ़ाइदो वठूं ऐं इन मां असांखे सवाब ख़ातिर ऐं असांजी ज़िंदगी बि सही ठही वञे तो अॼु जेकी असां वटि आहे अज़ीम आयत आहे ऐं हर क़ुरान सॼो अज़ीम आहे पर जेके बि आयतूं पढ़ूं था त असां चऊं था त हिन जहिड़ी आयत ॿी का कान्हे हीअ आहे सूरत गाफ़िर जी 60 नंबर आयत इते अल्लाह ताला चए थो वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम अल्लाह साईं चयो आहे त तव्हां अल्लाह चए थो वक़ाल रब्बुकुम अल्लाह चए थो त मूंखे पुकारियो मूंखां घुरो मूंखे दावत कयो मूंखे सॾियो मूंखे पुकारियो मूंखां घुरो वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम मां तव्हांजी दुआ क़बूल कंदुसि हाणे उन खां पोइ चए थो इन्नल लज़ीना यस्तकबिरून अन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन ॾिसो न केॾो अल्लाह साईं असांखे चए थो मूंखे पुकारियो मूंखे सॾियो मूंखां घुरो मां तव्हांजी दुआ क़बूल कंदुसि पोइ इन खां पोइ चए थो इन लज़ीना जेके वॾाई था कनि यानी जेके मूंखां नथा घुरनि पीरनि फ़क़ीरनि ॾे दरगाहुनि ॾे क़बरुनि ॾे जबलनि ॾे वलियनि ॾे भॼनि था इन लज़ीना यस्तकबिरून अन इबादती छो जो हिते हिन आयत जे मज़मून सां पक थी वई त दुआ जेकी आहे वॾी इबादत आहे छो जो अल्लाह साईं चए थो हिते उदऊनी अस्तजिब लकुम मूंखे पुकारियो त मां तव्हांजी दुआ क़बूल कयां पोइ वरी उन खां चए थो इन लज़ीना यस्तकबिरून अन इबादती जेके मूंखां सवाइ ॿिए ॾे था भॼनि ऐं इहा इबादत उन खे था ॾियनि क़बरुनि ते था वञनि दरगाहुनि ते था वञनि पीरनि फ़क़ीरनि ॾे था वञनि कंहिं जबलनि ॾे था वञनि कंहिं वणनि ॾे था वञनि इन्हनि ॾे जेके इहे वञनि था हाणे चए थो अल्लाह ताला उहा इबाद इन लज़ीना यस्तकबिरून अन इबादी सयदखुलून जहन्नम दाखिरीन उहे दोज़ख ॾे वेंदा ज़लील थी अल्लाह ताला ॾिसो न हिते छा थो चए थो अल्लाह ताला त जेके मुंहिंजी इबादत खां परे थी विया यानी दुआ जेकी आहे हिकिड़ी वॾी इबादत आहे माण्हू रुॻो सम्झंदा त इबादत आहे छा रोज़ो आहे हज आहे निमाज़ आहे पर अल्लाह साईं हिते छा थो चए थो त मूंखे सॾु कयो ऐं मूंखे पुकारियो ऐं मां तव्हांजी मां तव्हांजी दुआ ॿुधंदुसि पर उन खां पोइ चए थो इन लज़ीना यस्तकबिरून जेके मुंहिंजी इबादत खां यानी दुआ हिकिड़ी इबादत थी वई नबी करीम जो हदीस बि आहे त दुआ हिकिड़ी इबादत आहे त हिते अल्लाह साईं चए थो इन लज़ीना यस्तकबिरून अन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन मां इन्हनि खे दोज़ख में दाख़िल कंदुसि ऐं ज़लील करे दाख़िल कंदुसि सिर्फ़ु दोज़ख में बि ईअं बि दाख़िल न थींदा पर ज़लील थी ऐं दाख़िल थींदा त इहा ॾिसो हिकिड़ी वॾी ख़तरनाक शइ आहे जेके माण्हू असांजा साथी आहिनि असांजे पाकिस्तान में इंडिया में ॾिसो क़बरुनि ते विया आहिनि पीरनि फ़क़ीरनि ॾे वञनि था रुॻो उन्हनि खे था पुकारनि तव्हां अल्लाह जा प्यारा हो तव्हां असांजो वास्ता हो तव्हां अल्लाह खां तव्हां घुरी ॾियो छो था ईअं वञी कनि छो जो हू सम्झनि था अल्लाह असांजो कोन थो ॿुधे असां गुनाहगार हूं अल्लाह असांजो कोन थो ॿुधे पर इहो सॼो ग़लति आहे छो अल्लाह ताला जिथे किथे क़ुरान में असांखे चए थो मूंखे सॾियो मूंखां घुरो मूंखे पुकारियो मूं में उमेदु रखो छो त मां तव्हांजो ख़ालिक़ मां छो जो दुआ हिकिड़ी वॾी इबादत आहे उहा इबादत हिकिड़ी मसरूफ़ करे ॿिए कंहिं ॾे असीं जे मोकिलियूं त इहो अल्लाह साईं चए थो मां हिननि खे जहन्नम में दाख़िल कंदुसि पर ज़लील करे ज़लील उलमा चवनि था दुनिया में बि ऐं आख़िरत में बि ज़लील थींदो छो मूंखे नथा इहा इबादत जेकी जंहिंजो हक़दार मां आहियां उहो ॿियनि मुंहिंजनि वलीनि पीरनि फ़क़ीरनि ॾे मसरूफ़ उन्हनि खे कयो त हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो दुआ उवल इबादत दुआ जेकी आहे नबी करीम चए थो त दुआ इबादत यानी हिकिड़ी इबादत आहे तूं वञी चयो दस्तगीर बादशाह पीर कलंदर वारो कर हीअं कर सो यानी इहा हिकिड़ी अलाह जी इबादत छॾे तूं हिकिड़ी मख़लूक ॾे तूं भॻे ऐं उन खां इबादत
इबादत थो करे ऐं अलाह हिते असांखे इस्तिजाबा यानी चयो उदऊनी अस्तजिब लकुम मां तव्हांजो ॿुधंदुसि उलमा चवनि था हीअ जेके इस्तिजाबा आम यानी आम मां तव्हांजी दुआ ॿुधंदुसि जीअं फरमायो त नबी करीम चयो त केर बि हथ मथे करे अलाह खां का शइ घुरे थो त उन जा टे नमूना हिकु ॾिसनि था पहिरियों नमूनो हिकिड़ो आहे त अलाह ताला ओॾीमहिल उन जी दुआ क़बूल करे ॿियो त या उन जी दुआ जे बारे में उन जा गुनाह माफ़ु करे छॾे टियों त या उहा क़यामत ॾींहुं उहा भलाइनि में लिखियलु हूंदी उहा शइ क़यामत ॾींहुं उन जे भलाइनि में शामिलु हूंदी ऐं अलाह ताला उनखे इहा शइ हुनखे ॾींदो त कंहिं गुनाह माफ़ु थी वेंदा उन जे बारे में यानी हर मरहले में दुआ जेको इंसानु करे थो उहा अलाह वटि क़बूल आहे इहा आहे ज़िमनी शुरूत अल इजाबत ज़िमनी जीअं चवंदा आहिनि त आम शइ मुतलक़ आहे त हीअ अलाह वटि क़बूल आहे तुंहिंजी दुआ ईअं केर बि न चए त मां गुनाहगार आहियां मुंहिंजो अलाह साईं कोन ॿुधंदो न अलाह साईं त कीड़नि मकोड़नि जो बि ॿुधे थो जानवरनि जो बि ॿुधे थो कुतनि ॿिलनि जो बि ॿुधे थो छा असांखे जेके अशरफुल मख़लूक़ात असांखे अलाह ताला पैदा कयो आहे छा असांजी कोन ॿुधंदो इहो हिकिड़ो अलाह जे शान में हिकिड़ो इंसानु नुक्स थो सम्झे इहो सही न आहे ऐं इंसानु सदाईं अलाह में उमेद वॾी रखे अलाह वॾो आहे अलाह भलो आहे अलाह असांखे माउ जे पेट में बि कोन छॾियो ऐं हींअर जॾहिं निकितासीं त वरी बि असांखे कोन छॾी नंढा थी वॾा थियासीं असांखे अलाह साईं न छॾियो छा हींअर छॾे ॾींदो इहो हिकिड़ो इंसानु जेको इहो सोचे थो त इहो सू अज़न बिल्लाह उलमा तफ़सीर चवंदा सू अज़न ई बि रबी अलाह में हिकिड़ी ग़लति उमेद रखियो त अलाह मुंहिंजो कोन ॿुधंदो इहो कॾहिं बि न चए छो जो अलाह साईं काफ़िरनि जी बि ॿुधे थो जानवरनि जी बि ॿुधे थो जमादात जी ॿुधे थो जिन्ननि जी ॿुधे थो छा तुंहिंजी मुंहिंजी अलाह असांखां छो कोन ॿुधंदो छो असां उन जा बनाऊं असांखे उन पैदा कयो आहे छा असांखे पैदा करे विसारे छॾीं छा त असांखे पैदा करे छॾे ॾिनई जीअं असांखे हिकिड़ो सेकंड बि छॾे त असीं तबाह थी वेंदासीं असां केॾा गुनाह था कयूं अलाह जे बारे में निमाज़ कॾहिं पढ़ूं था कॾहिं कोन था पढ़ूं कॾहिं ग़लति नज़र थी वञे कॾहिं ग़लति ज़बान वही थी वञे गिला में शुरू थी था वञूं इहे सभु ॾोह आहिनि जा न सभु इहे गुनाह आहिनि ऐं गुनाह कंहिंखे कबीरा में शामिलु थी था वञनि कंहिंखे चवंदा यार फिलाणी माई फिलाणी औरत बुरी आहे ख़राबु आहे हीअं असांखे कहिड़ी ख़बर बसि माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते इहो हिकिड़ो कबाइर दुनूमी आहे जीअं नबी करीम फरमायो त जेके 7 गुनाह आहिनि जेके इंसान खे दोज़ख वठी वेंदा उन्हनि मां इहा क़ज़फुल मुहसनात जेके ग़ैर औरतुनि खे इंसान तुहमत हणे त हीअ गुनाह कयो अथनि जा ही बुछड़ाई कयो अथनि जा ही गुनाह में शामिलु आहिनि या बुराइनि में शामिलु आहिनि असां ॾिठो कोन असीं कीअं ॻाल्हायूं ऐं असांजे ॾिसो बि असांजो छा वञे छा तुंहिंजी भेण आहे तुंहिंजी मासी आहे या पुफी आहे त पोइ उन सां हथ सां वञी उनखे सिधो कर बाक़ी वेही हुते माण्हुनि जी धीअनि जे माण्हुनि जे औरतुनि जे माण्हुनि जे इहा बि कंहिं न कंहिंजी धीउ हूंदी कंहिं न कंहिंजी भेण हूंदी त माण्हू उन्हनि ते वञी ॻाल्हियूं करे हुते त हीअ अहिड़ी आहे हीअ रंडी आहे हीअ किनी आहे छाजे लाइ छो थो पंहिंजी ज़बान ख़राबु करे छो थो पंहिंजा दफ़्तर जेके क़यामत ॾींहुं पढ़ंदे पाण उन्हनि खे कारो करी त हीअ तूं अलाह खां केॾे वेंदे क़यामत जॾहिं इंसानु इन शइ खां बचे पंहिंजे गुनाहनि में पंहिंजे ऐबनि में मसरूफ़ हुजे असां केॾा न गुनाहगार हों केॾा न ॾोही हों केॾा न मुक़सिर हों निमाज़ सही कोन था पढ़ूं वुज़ू सही कोन था कयूं असां सही ज़बान इस्तेमालु सही कोन था कयूं अलाह जो ज़िक्र एतिरो कोन था कयूं अस्कार ई पूरा कोन था पढ़ूं हज चङी तरह कोन था कयूं रोज़ा चङी तरह कोन था रखूं रमज़ान जो इस्तक़बाल कोन था कयूं ऐं इहे सभु असांजा ॾोह असां ॿुॾा पिया आहियूं इन्हनि ॾोहनि में ऐं वरी असीं ॿियनि जे ॻाल्हायूं ॿोलायूं हीअं कयूं तंहिंजे करे माण्हू ई अलाह ताला हिते चए थो हिन आयत में वक़ाल रब्बुकुम ॾिसो अलाह तव्हांजो चए थो वक़ाल रब्बुकुम उदऊनी मूंखे सॾु कयो मूंखे पुकारियो मूं में उमेदु रखो मूंखे सॾु कयो मां तव्हांखे ॾियण वारो आहियां उदऊनी अस्तजिब लकुम मां तव्हांजी दुआ क़बूल कंदुसि हिन खां पोइ चए थो इन लदीन इस्तकबिरून अन इबादती उहो जेके मूंखे छॾे ॿियनि खे था पुकारनि ॿियनि था भॼनि ॾिसो क़बरुनि ॾे था वञनि दरगाहुनि ॾे था वञनि जबलनि ॾे था वञनि हींअर त सभु शइ ॾे था वञनि उहे जेके आहिनि इस्तकबिरून वॾाई था कनि ऐं इन लदीन इस्तकबिरून अन इबादती जेके मूंखे छॾे ऐं वॾाई में मरनि था हुन ॾे भॼनि था ऐं ॿियनि हीअ इबादत जेके मुस्तहक़ आहे ॿियनि खे इहा इबादत ॾियनि था उन्हनि खे मां अलाह साईं चए थो मां छा कंदुसि इबादी सयदखुलून जहन्नम दाखिरीन दोज़ख में दाख़िल कंदोसानि पर ज़लील करे दाखिरीन हिननि खे ज़लील करे दुनिया ऐं आख़िरत में हिननि खे ज़लील करे दाख़िल कंदुसि तंहिंजे करे इंसानु भैरो अलाह खे सताए
ऐं माइट मिटनि खे सम्झाए, दोस्तनि खे सम्झाए, जिथे बि वेहे, कम ते हुजे, ड्यूटीअ ते, त उन्हनि खे सम्झाइबो आहे अलाह खां सवाइ ॿियो कंहिंखे नाहे पुकारणो, अलाह खां सवाइ कंहिंखे नाहे सॾु करिणो, अलाह खां सवाइ कंहिं में उमेदु नाहे रखणी, छो अलाह ख़ालिक़ मालिक असांजो उहो आहे, असांखे ॾियण वारो आहे, असांखे हुकुम कयो अथसि असां हाज़िर कंदासीं। अलाह साईं चए थो मा ख़लक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून मा उरीदु मिनहुम मिन रिज़्क़ इन्नल्लाह हुव अर्रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। चए थो मां इंसान जिन खे पैदा मां कयो आहे, मां पंहिंजे लाइ पैदा कयो आहे त मुंहिंजी इबादत कनि, मां उन्हनि खे रोज़ी ॾियण वारो आहे ऐं ॿिए कंहिंखां न घुरनि, न उनखे सताइनि। इन्नल्लाह हुव अर्रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। अलाह वटि रोज़ी तुंहिंजी लिखियलु आहे, तुंहिंजी ड्यूटी बि जेकी तोखे मिली आहे त अलाह तोखे ॾिनी आहे, त इहा हींअर उन ड्यूटी जे करे तूं मसरूफ़ आहीं अलाह जी इबादत जे लाइ। मेन शइ जंहिंजे लाइ पैदा थियो आहीं उन खे छॾे ऐं जेकी थानवी शइ आहे, ॿी जानिबी शइ आहे, उन में तूं क़ाबू करे वेही रहियो, चए मूंखे ड्यूटी आहे, रोज़ी बि करणी आहे, ॿारनि खे बि खाराइणो आहे, छा हूअं बुख मरी वञा न, सुभाणे मरी वेंदे, छा इहे तुंहिंजा ॿार बुख मरी वेंदा, फतकी वेंदा, या जेके माण्हू मरी विया आहिनि उन्हनि जो औलाद मरी वियो आहे बुख, अलाह साईं तोखां अॻ में दुनिया बि हलाए पियो ऐं तोखां पोइ बि दुनिया पियो हलंदी। इहो कॾहिं बि न सम्झे त मां मरी वेंदुसि या मां हिन ड्यूटी छॾींदुसि त हीअ दुनिया बीही वेंदी, हुते ब्रेक लॻी वेंदी, इहा हिकिड़ी ग़लति सोच आहे। हिते किसो हिकिड़ो यादि थो अचे, इंसानु हिकिड़ो चए पियो त मुंहिंजे पुट खे 5-6 साल थिया त चुरी कोन पियो सघे हंध तां, डॉक्टरनि भला सभिनि खां हेॾा होॾा इलाज कराईं, भॼ डुक कयईं, त डॉक्टरनि चयो असांखे सम्झ में कान थी अचे हिन पुट तुंहिंजो चुरे छो कोन थो, हंध खां उथे छो कोन थो, बीम सभु हीला कया आहिनि, तहलीलूं हे सभु एक्सरा, हितां सऊदी में कुझु कोन थियुसि, वरी ॿाहिरि मुल्क ॿाहिरि अमेरिका हेॾे होॾे वियो इलाजु करणु, पंहिंजे पुट आहे 16-17 सालनि जो, त ॾिसे उन्हनि बि साॻो पैसा खाई हिन खे ई मोटी आयो। पोइ हिन खे हिकिड़े माण्हू चयो त फलाणो मौलाना अथई, दीनदार आहे, नेक निमाज़ी आहे, उन खां पढ़ाई कराईसि, त उनखे हिन खे चई यार अचु मुंहिंजे पुट खे थोरो पढ़ाई कर, त अचे हिन जेॾी महिल पढ़ाई हिन छोकिरे ते कई, इहो वाक़ियो किसो आहे त छोकिरे ते जेको पढ़ाई कई त उहो छोकिरो हंध ते सुतो पियो, पर नज़र सॼी पीउ ॾियसि, त हीउ सम्झी वियो मौलाना, छो जो रुक़िया शरई वारो हिकिड़ो वॾो इल्मु आहे, इंसान खे तजुर्बे सां सिखंदो ऐं जेतिरो अलाह ताला उनखे फ़तह ॾींदो त सम्झी वेंदो, त उन मौलाना चएसि भाउ तूं पाणी पढ़ी, तूं पंहिंजो पोइ गुस्ल वज़ू कर कंहिं थाल में इहो पाणी लिख मूंखे ॾे। चई छो? चई तुंहिंजी नज़र लॻल आहे तुंहिंजे पुट खे। चई मां पंहिंजे पुट खे कीअं नज़र हणंदुसि? चई चवणु कर मुंहिंजो चवणु कर, हाणे 5-6 साल पुट तुंहिंजो पियो बि आहे न, त इहो पाणी मूंखे कंहिं थाल में। चई ठीकु आहे, ॿाहिरि वञी थाल में वज़ू कई, इहो पाणी खणी हिन मौलाना हिन मुंहं खे मखियो, मथे खे मखियो ऐं हेठि विहारे ऐं मथां पाणी नातईं सॼी जान ते, त माण्हुनि जे अॻियां उहो छोकिरो ओॾीमहिल उथी बीही रहियो, ॼण की को निंड पियो उथियो, त हुन पीउ पुछियो हिन खां पुट खे भाकुर पाए रुनई, त ॾिसो न एतिरा साल 5-6 साल मुंहिंजे पुट खे अज़ाब में मां पाण विझी छॾियो। त हुन मौलाना खां पुछईं त हीउ छा हो? चई तुंहिंजी नज़र लॻी वई हिन खे, केॾीमहिल कंहिं न कंहिं शइ ते सोच कॾहिं इंसान खे पंहिंजे औलाद ते बि नज़र लॻी थी वञे, पंहिंजे पाण ते बि नज़र लॻी थी वञे, सो एहतियात करे इंसानु जेॾीमहिल बि का शइ ॾिसे त माशा अल्लाह तबारक अल्लाह अल्लाहुम्मा बारिक ईअं चए। त पोइ हुन खां पुछई त इहो छा थियो, केॾीमहिल थियो? चई मां हिकिड़ी शादी ते वियुसि, मुंहिंजो पुटु माण्हुनि खे चांहि गहो पियो प्यारे, त मां ॾाढो ईअं ख़ुशि थियुसि ऐं नज़र करे ॾिठोमांसि तेज़, त अॼु मुंहिंजो पुटु जवान आहे, ॾिसो ख़िदमत माण्हुनि जी करे थो, चांहि प्यारे थो ऐं माशा अल्लाह कोन चयमि, उन ॾींहं खां वठी मुंहिंजो पुटु चुरियो कोन, खट ते हो। सो ॾिसो न, इहो हक़ीक़ी किसो, वाक़ियो किसो असांजे अॻियां थियो, त ॾिसो न इंसान खे पंहिंजे प्यारे में प्यारो औलाद आहे उन ते बि नज़र लॻी थी वञे, त जेॾीमहिल बि का शइ ॾिसे, धीउ खे ॾिसे, माउ खे ॾिसे, भेण खे ॾिसे, पंहिंजे पाण खे, पंहिंजे औलाद खे ॾिसे, त चए माशा अल्लाह तबारक अल्लाह अल्लाहुम्मा ज़िद बारिक, सदाईं इहा दुआ बरकत वारी घुरे, त उहे बची पवनि इन नज़रुनि मां, इंसान खे खाई थी वञे नज़र। अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ जी हिदायत जे हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।